बादशाह फ़ैसिलो करे जंहिंखे बादशाह ॾींदो ज़ाल उनजी थींदी। चई मां ठीकु आहे। हिन छा कयो कुरजीन मां बुक भरे पैसनि जो कुराड़ी खे चए वटि मासी तूं खाइण पीअण जो बंदोबस्तु कर। हुनखे जो पैसा मिलिया कुराड़ी सफ़ा ठरी पई। वञी हिननि खां कुकड़ वुकड़ वठी अचे, हिननि खां कुई हिननि खां राति जो हिननि खे खारायईं। सभु को सुम्ही पियो त ओॾीमहिल वींझर कोसाए उथ मथे चई छा आहे? चई हल फ़ैसिलो करायो। चई फ़ैसिलो राति जो? चई नंगनि जा फ़ैसिला राति जो थींदा, ॾींहं थोरे थींदा आहिनि। उथ मथे। बादशाह पुटु आख़िर न गुज़ारे उथ मथे। न उथंदे जी तलवार जी मुंडी कपी वेंदा आहिनि। चई हल भला। हाणे हो अचे वीचारो फाथो मज़दूर माण्हू। हलंदा हलंदा आया बादशाह जी महलात जे गेट ते पहुता। उनजा ॿ बॉडीगार्ड बीठा हणी तलवार ॿिन्हिनि जी मुंडी हिन कटे छॾी बादशाह जे पुटु। जहिड़े ज़ुल्म करे छॾी, ॿ खून करे छॾी, चुप करजी हल फ़ैसिलो कराइणो आहे। अंदरि जो खिड़ी आया महलात में त ॿ ॼणा वेठा बादशाह खे ज़ोर पिया ॾियनि। बादशाह निंड हुजे हणी तलवार हुन ॿिन्हिनि जी मुंडी लाथईं। हिनखे चई चढ़ मथे खट जे मथां पलंग जे मथां। हुनखे चाढ़ी पाण में चढ़ी वेठो चई ज़ोर ॾे बादशाह खे। हाणे ॿई ज़ोर ॾियणु शुरू थी विया। बादशाह हिते पासो जो वरायो त बादशाह पुट पुछा कयोसि। चई बादशाह सलामत ज़ाल अॻे जी या पोइ जी आहे? चई ज़ाल अॻे जी पोइ जी कीअं थींदी? हुनखे ठूठे चई ॿुधई ज़ाल मुंहिंजी आहे। हुनजो ठीकु आहे तुंहिंजी ज़ाल पाण उथी था हलूं। चई चुप। हिनखे चई हाणे ॿई पासा ज़ोर पियो तूं ॾेसि। ओॾीमहिल वरी लही खट कयूं पलंग मां। ॿ घटा बीठा बादशाह जा लत ॾेई कुई उते ई देगिड़ो खणी चाढ़ियईं गोश्त जो। देगिड़ो चाढ़े वरी चढ़ी अचे वेठो, वरी ज़ोर ॾियणु शुरू कयो। वरी बादशाह जी ने पासो जो वरायो। वरी हिन पुछा कयो। चई बादशाह सलामत ज़ाल अॻे जी या पोइ जी आहे? चई ज़ाल अॻे जी पोइ जी कीअं थींदी? वरी हिनखे ठूठ हईं। चई ॿुधई? चई हा ॿुध ज़ाल तुंहिंजी आहे माना मुंहिंजी थी छॾ। चई चुप करे वेही, फ़ैसिलो थींदो, हक़ थींदो। हिते गोश्त बि तयारु थियो, गोश्त वग़ैरह हिननि खाधो। वरी बादशाह जो पासो वरायो त वरी पुछा कई। चई बादशाह सलामत ज़ाल अॻे जी या पोइ जी? चई ज़ाल अॻे जी आहे। सफ़ा चूत हुया तव्हां भला? ज़ाल अॻे जी आहे पोइ जी कीअं थींदी? चई ॿुधई? चई हा। चई उथी था हलूं। ऐं खणी उतां भॻा। सुबुह थियो सॼे शहर में वाह वेला थी वई। बादशाह जा ॿ चौकीदार मारे विया चोर वारा ते, जेके टापरू ज़ोर ॾींदा उन्हनि खे मारे विया, ॿ घेटा कुई विया। बादशाह जो मूंखां फ़ैसिलो बि कराए विया। इहे अचे ॻोल्हा कयो हुननि जी, चोरनि जी ॻोल्हा कयो केरु हिन। अचे ॻोल्हा थी पर हाणे चोर लभनि काॾूं। वरी हो छा कंदो बादशाह जो पुटु ॾींहं जो अचे हिन जी कचहरी में वेही रहंदो। वरी हिननि जी कचहरी वेठो ॿुधंदो। सॼो ॻोठ जे घर थियो बादशाह जी कचहरी में। हीअ पियो अचे वेही रहियो कुंड वठी। हिते ॻाल्हि पाण छा कजे हिन चोर खे कीअं पकड़िजे? हिते हिकिड़े चवणु ॻाल्हि ॿुधो, हे चोर आहे चोर भई आदत खां मुड़ंदा न आहिनि। बादशाह सलामत सुभाणे छा कयो तव्हां गली में अंदरि जेको पैसा छटाए छॾियो। जेको बि निविड़ी पैसा खणंदो सभु चोर उहो ई आहे। छो जो चोर मजबूर हूंदो आदत मां। भई असां सभिनि खे त ख़बर आहे, असां मूं त को बि न खणंदो। उन ते पोइ नज़रबानी पिया रखो। जेको निविड़ी पैसा खणंदो चोर उहो ई आहे। चई ठीकु आहे हुकुम थी वियो। बसि सुभाणे पैसा। हे वरी ओॾीमहिल सिधो आयो कुराड़ी वटि। कुराड़ी खे चए पैसा ॿ टे रुपया कढी ॾिनई। चई ॻाल्हि ॿुध मासी, हे धनार हिते रहनि था, ऐं धनार मुंहिंजी मेण त वठी अचो वञी। चई ठीकु आहे। कुराड़ी वई धनारनि ॾे। वञी धनारनि खे चई मेण अथव मूंखे ॾियो। ॿकरियुनि जो रिढुनि जा धनार हुया। उन्हनि ॾिनी न गपल खणी आई। हे छा कयो मार्केट में वञी ॿ बूट वठी आयो भला। उन बूट जे तरे में सुबुह जो मेण हणी हिनखे चई हली हलूं हाणे। उन गली मों हेठि वञी हीअं चकर ॾेई वञनि परे पासे निकिरी उतां पैसा सभु जेके चुंबड़नि बूट में कढी वरी उहो खीसे में विझी वरी परे मोटनि। वरी उहे पैसा चुंबड़नि बूट में खणी अचे वरी कुराड़ी घर उहे लाहे रखनि वरी वञनि। सॼो ॾींहुं जो हिननि जो चकर ॾिना त पैसा विया ख़तमु थी। सिज लहण वारो थियो। बादशाह जो निविड़ो बि केरु कोन, पैसा बि खॼी विया। हे चोर त वॾो हरामी आहे। वरी राति जो वेही कचहरी सॼो ॻोठु घुराए। हे बि अचे कचहरी वेही रहियो बादशाह जो पुटु वेठो हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधे। वरी चई हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे इन जो को ॿियो वरी को बिलो करिणो पवंदो। चई हाणे हिकु नजमी था घुरायूं। नजमी घुरायूं। नजमी चइबो आहे ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो महरी उठ काॾो हथु कयो, उनखे सोना ॻह अध विझो, पोइ उन गली में छॾियो। उहो चोर आहे पाणे हुनखे ॾिसंदो, हुनजो रूह विसकंदो, पाणे काहे वेंदो। जेको काहे वेंदो उहा ख़बर पइजी वेंदी कंहिंजे घर वई। हिन चयो ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते हिननि महरी उठ आंदो, उनखे ॻह अध विझी सोना हे ऐं खणी छॾियो गली में। हिन छा कयो जो अॻ में अचे बीह रहियो पंहिंजे दरवाज़े मथां। जीअं जो उहा उठ जो आयो तीअं ई हिन ॿई घीले उठ खे काए विया घर। उते लत ॾेई कुई उनखे गोश्त जेको चाहीणो हुयो उहो देगिड़नि में विझी ॿिए जो खॾो खणी उन खल दल उन पूरे छॾियो अंदरि।
हुननि जो ॾिठो त उठ कारे उठ त अलाए कारे हलियो वियो। नदीम वियो उठ त अलाए कारे हलियो वियो। चई हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे उठ वियो आहे कुसीअ ई, जेरो कोन्हे, जेरो हुजे ख़बर पवे आहे। हाणे कंहिं कुराड़ी खे तव्हां ॿ 2 रुपया ॾियो, उनखे थाली ॾियो, उहा वञे भाॼी जे लाइ। हुननि उठ कुठो ज़ाहिर आहे, उन्हनि भाॼी चाढ़ी हूंदी, ख़बर पइजी वेंदी कंहिं भाई चाढ़ी आहे उठ जी। हिन कुराड़ी खे हिकिड़ी आंदऊं, उनखे पैसा ॾिनो, उनखे चयो वञ तूं वञी जांच कर, चयो उठ जो गोश्त कंहिं वटां, मूंखे ॾस आहे मुंहिंजे पुट खे, इन जे करे पोइ जानो तोखे उठ जो गोश्त मिले, तूं तव्हांखे ॿुधायां, तोखे ॿिया बि इनाम असां ॾींदासीं। कुराड़ी निकिरी पई, हे बि हुन कचहरी मां निकिरी वरी सिधो पंहिंजे घर अची वेही रहियो। वेही हिते अची कुराड़ी त कोन आई, कुराड़ी हाणे सॼो शहर हुजनि हाणे, हे वरी मोटी सिधो वरी बादशाही कचहरी में जे हाल वाल वठण खां ख़बर पई त कुराड़ी वञे मोटी कान्हे का। हिन वरी उतां इहो उथियो, हिन चयो वञा कुराड़ी शहर में, अञा शहर में थी त मुंहिंजे घर न वञे। हे पंहिंजे घर जी तरफ़ अचे पियो त ॾिठे उहा कुराड़ी हिननि जे घर मां ई निकिती अचे थी पई, त कुराड़ी खे ॿाह मूं अथई। चई छा कयो अथई मासी? चई मां उठ जो गोश्त आहे, मुंहिंजे पुट खे जेको रख हुई हिन घर मां मिलियो आहे उठ जो गोश्त। चई तोखे बसि हे गोश्त न? चई हा। चई हेॾो वॾो उठ सां कुठो आहे त गोश्त हली हली मां थाली भराए थो ॾियां। चई न न बसि घणो आहे, न चई हली हली आहे। ज़ोर मद खणी वञी हुनखे, हुन पंहिंजे घर खणी वञी हुन कुराड़ी खे, हुनखे हणी तलवार मुंडी कटे खॾ खणी हुनखे पूरे छॾियईं। वरी मोटी कचहरी वेही चयो कुराड़ी, जी कुराड़ी बि अलाए काॾे हली वई। चेर वॾो हे त हरामी चोर निकिरी पियो, हर शइ गुम कंदो थो वञे। हाणे अचे फाथा त हाणे छा कयूं? हिते वेही वज़ीर चयो ॻाल्हि ॿुधो, ॾखणो घुरायो, ॾखण मूंखे ढॿी था ठारायूं अहिड़ी जेका मेन गली में था विझूं, जीअं उतां चोर ईंदो अचे उन ढॿी जे मथां ईअं टपंदो त मां होॾो किली खे ठोकींदो त चोर जा पेर फासी पवंदा। पोइ जेको त मां इहो बेल वॼायां जेॾी महिल जो त सॼो ॻोठु गॾु थी वञे, पोइ ओॾी महिल चोर पकिड़े वठंदासीं। हिन जो ठीकु आहे। ॾखण खे ओॾी महिल ई घुरायूं, ॾखण आया, ॾखण चयो मां तव्हांखे अहिड़ी ढॿी ठाहे ॾियो जेका हिन गली में तव्हांखे विछाइणी आहे सॼी में। चई ठीकु आहे। हाणे बादशाह खां कहिड़ी डर आहे, 50 ॾखण अची वियो, ढॿी ठाहे ठीकु करे हिननि खे न, हिननि सॼो हवाल इहो ॿुधो हिननि जो, सिधो आयो घर। अॼु जीअं कुराड़ी ॻाल्हि ॿुधो, मासी ॻाल्हि ॿुधो, हे पैसा अथई, हे जेको पाड़े में जेका गली आहे, जेके मायूं रंडियूं रहंदियूं न, इन्हनि खां 2 जोड़ा सां कपिड़ा जा माने कुझु मेकअप जो सामान आणे ॾे। पैसा हुन कुराड़ी खे किराए ते था काने ॾे। पोइ कुराड़ी वई ओॾे हुननि ॾे, चई भाउ मूंखे इहो 2 जोड़ा कपिड़नि जा असांजी शादी आहे, ओॾे वञिणो आहे, इन जे करे हुननि 2 जोड़ा कपिड़नि जा माना को मेकअप वग़ैरह सामान न किनो खणी आई हिते। जिन में राति थी, हुन बि उते ढॿी वी छॾी, वज़ीर उते वेही रहियो। हिन छा कयो, कपिड़ा पाए, रंधिणे वारा कपिड़ा पाए, मेकअप वेकअप करे हिन खे चई